अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां बिल्कुलु खैरियत सां हूंदव ऐं मुंहिंजे अॼु जे लेसन में तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। जेकॾहिं तव्हां अञा मुंहिंजे चैनल ते नया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं प्लस में जेको आहे मुंहिंजो फेसबुक पेज आहे उनखे बि लाइक कयो ऐं फॉलो कयो। अॼु असां सिखंदासीं सम जे बारे में, फार्मूलो जेको आहे सम आहे जेको उन जे बारे में सिखंदासीं। त ही मुंहिंजे सेंटर जा कुझु ॿार जेके आहिनि उन नाला लिखिया आहिनि हिते, जेके मूं वटि कंप्यूटर क्लासिस वठंदा रहंदा आहिनि ऐं गॾो गॾु उनजी फ़ीस बि जेकी मूं ते लिखी छॾी आहे। हीअ चार्ट जे करे अॻु में तयारु करे छॾींदो आहियां त जीअं टाइम जी वधि खां वधि बचति थी सघे ऐं जीअं शॉर्ट वीडियो थी सघे त जीअं आसानी सां जेको अपलोड बि करे सघिजे ऐं जेको सही नमूने सां जेको ॿार सम्झी बि सघनि। ऐं हूअं लिखण में काफ़ी टाइम लॻी वेंदो आहे, इन जे करे मूं शॉर्ट वीडियो ठाहिण जे लाइ ऐं मुख़्तसर अॻु में ई उनखे ठाहे छॾींदो आहियां चार्ट खे, त जीअं आसानी सां ॿारनि खे सम्झाए सघिजे। सो दोस्तों, अॼु सिखंदासीं सम जे बारे में त जोड़ कीअं कजे ऐं एडिशन जेको आहे उहो कीअं कजे। त हाणे फार्मूलो आहे, सभ खां पहिरीं असां जेको हिते फार्मूलो लॻाईंदासीं। फार्मूलो लॻाइण जे लाइ असां लिखंदासीं इक्वल सम ब्रेक इट ऑन। ठीकु आहे। हाणे ॾिसो मुख़्तलिफ़नि में जेके रोज़ आहिनि, कॉलम्स आहिनि, त हाणे असां जेकॾहिं मिसाल हितां खां शुरूआति कंदासीं, कॉलम नंबर जेको आहे डी खां शुरू कंदासीं, D4 त असां हिते लिखंदासीं D4 ऐं उन खां पोइ तव्हां ॾिठो हिते ऑटोमेटिकली सेलेक्ट थी वियो आहे। उन खां पोइ असां लिखंदासीं कॉलम नंबर जेको G4। ठीकु आहे। हिते असां जेको डबल कॉमा जेको आहे उहो ॾींदासीं ऐं उन खां पोइ असां लिखंदासीं हिते G4 ऐं उन खां पोइ असां जेको आहे ब्रैकेट खे ऑफ कंदासीं ऐं हिते कंदासीं इंटर। ठीकु आहे। त हाणे हिननि जेको जनवरी फरवरी मार्च अप्रैल ताईं मूंखे जेको हिकिड़े ॿार ज़ामिन अली आहे जेको 10,000 रुपया फ़ीस जमा करे चुको आहे। त अहिड़े तरीक़े सां आउं चाहियां थो त हीअ सभिनी ॿारनि जी जेका टोटल फ़ीस मूं वटि हिते जमा थी वञे। त उनजे लाइ आउं छा कंदुसि, हाणे हिते ॾिसो पंहिंजो अहिड़ो जेको हिकिड़ो निशान तव्हांखे ॾिसण में ईंदो हूंदो ब्लैक, हिते अची तव्हां हिनखे यको खणी अचो हेठि ताईं ऐं ऑटोमेटिकली हिननि जी सभिनी फ़ीस अची वई। जेकॾहिं हिन में कहिड़ी बि फ़ीस में का बि चेंजिंग कंदुसि त उहा ऑटोमेटिकली हुते बि चेंज थी। मिसाल जे करे हिन मूंखे सिर्फ़ु 1500 रुपया ॾिना हुआ। ठीकु आहे। ऐं हुनखे इंटर कंदुसि, तव्हां ॾिठो त हिते ई चेंज थी वई रक़म। जेकॾहिं मिसाल हिन खे आउं चेंज कयां थो त हिन में मूंखे सिर्फ़ु जेको आहे मिसाल 500 रुपया ॾिना हुआ। ठीकु आहे। तव्हां इंटर कंदुसि ते तव्हां ॾिठो हुते बि मुंहिंजी रक़म ईअं चेंज थी वई आहे। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे हीअ त मुंहिंजो जेको माना सभिनी ॿारनि जी जेकी आहे फ़ीस जेकी आहे हर ॿार जी जेको आहे मंथली वाइज़ 4 महीननि जी जेकी आहे उहा मूं वटि कलेक्ट थी वई त हेतिरी हिन 4 महीननि में हेतिरी फ़ीस जमा कराए, कहिड़े महीने में केतिरी फ़ीस जमा कराई आहे। पर हाणे अॻिते हलूं था त असां ॾिसंदासीं त टोटल जेको आहे सभई स्टूडेंट जेके बि स्टूडेंट मुंहिंजा आहिनि उहा टोटल जेकी आहे उन्हनि जी फ़ीस केतिरी जमा थी आहे। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरीं त असां जेको मंथली वाइज़ बि ॾिसंदासीं त मंथली वाइज़ जेको आहे उन्हनि केतिरी महीने जेको फ़ीस जमा कराई आहे ऐं या जेको आहे जनवरी फरवरी जे लिहाज़ खां जेको उन्हनि केतिरी फ़ीस जमा कराई आहे। ठीकु आहे। हाणे जेके सभई जेके स्टूडेंट्स जेके आहिनि उन्हनि जी मंथली वाइज़ फ़ीस खे पहिरीं कढूं था त उन मंथली वाइज़ फ़ीस केतिरी आहे। अचूं था हिते फार्मूलो लॻाईंदा, सेम फार्मूलो आहे इक्वल सम ब्रेक इट ऑन ऐं असां हिते शॉर्टकट जे लिहाज़ खां बि तव्हां खणी सघो था। हाणे हितां क्लिक कयोसीं। ठीकु आहे। सेकेंड में उन खां पोइ असां जेको आहे वंस अगेन असां जेको वरी लास्ट ताईं खणी ईंदासीं। उन खां पोइ ब्रेकेट ऑफ कंदासीं। ब्रेकेट ऑफ करण खां पोइ असां कंदासीं इंटर। ठीकु आहे। त हाणे मुंहिंजी जेको मंथली फ़ीस आहे 15,000 रुपया आहे, जेके उन्हनि खे माना सभु जेके ॿार मूं वटि हिते पढ़नि था महीने में जेको मूंखे 15,000 रुपया ॾियनि था। पर हाणे इहे जेके महीना आहिनि उनजी टोटल फ़ीस जेकी आहे उहा घणी थींदी, उनजे लाइ आउं छा कंदुसि, वरी बि हिते ई फार्मूलो लॻाईंदुसि। फार्मूलो लॻाईंदुसि इक्वल सम ब्रेक इट ऑन ऐं हितां जेकी रक़म आहे हिनखे क्लिक कंदुसि। उन खां पोइ आहे जेको निशान लॻाईंदुसि। निशान लॻाइण खां पोइ ऐं वन सेकेंड वरी लास्ट ताईं क्लिक कंदुसि ऐं ब्रेकेट ऑफ कंदुसि ऐं इंटर कंदुसि। ठीकु आहे। त हाणे टोटल मूं वटि जेके थियनि था में 58,000 रुपया जेके सभिनी स्टूडेंटनि जी जेको 4 महीननि जी फ़ीस थिए थी। जेके 4 महीननि में जेके मूं वटि ॿार पढ़िया आहिनि उन्हनि जी टोटल मूं वटि जेको फ़ीस जमा थी आहे उहा थी आहे
58,000 रुपया जेको हिते टोटल अची विया आहिनि। त अहिड़े तरीक़े सां ऐं अहिड़नि मुफ़ीद लेक्चरनि जे लाइ ऐं वधीक सिखण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सिंधी भाइरनि सां ज़रूरु शेयर कयो, जीअं हू वधि खां वधि जेको आहिनि मां लाभ हासिलु करे सघनि, फ़ाइदो हासिलु करे सघनि। जज़ाकल्ला, दुआनि में यादि रखियो। अल्लाह ने